नाज़रीन तव्हांखे कोट लालू मां अपडेट कंदा हलूं त महराण हाईवे ते मुसाफ़िर वेन ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में शागिर्द अली मरी समेत 5 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 4 शागिर्द ज़ख़्मी पिण थिया आहिनि, जॾहिं त ड्राइवर वाक़े वारे हंध तां फ़रार थी वियो आहे। उस्तादनि ऐं शागिर्दनि हाईवे ते ड्राइवर जी गिरफ़्तारी लाइ धरणो हयो आहे। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस वैन खे तहवील में वठी ड्राइवर जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। इहो चवणु आहे पुलिस जो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं, ब्रेकिंग न्यूज़ आहे। उस्तादनि मुतालबो कंदे चयो आहे त ड्राइवर खे गिरफ़्तार करे वाक़े जी जांच कई वञे। अहम ख़बर आहे, अव्हांखे कोट लालू मां अपडेट कंदा हलूं त महराण हाईवे ते मुसाफ़िर वेन ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थी पियो आहे। हादसे जे नतीजे में अली मरी समेत 5 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त 4 शागिर्द ज़ख़्मी पिण थिया आहिनि। ड्राइवर वाक़े वारे हंधा फ़रार थी वियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे कोट लालू में आवाज़ टीवी जे रिपोर्टर ज़ुबैर मरी सां। जी ज़ुबैर। जी, कोट लालू थियल हादसे नतीजे में वधीक 2 शागिर्द बांदी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी विया। अंग वधी 5 थियो। फौतनि में मोटरसाइकिल ड्राइवर 22 साल इम्तियाज़ अली, 17 साल शागिर्द बरसात अली, अली जान वलद रियाज़ मरी, 12 साल ज़फ़र अली वलद रियाज़ मरी, मज़हर मरी जॾहिं फौत थी विया आहिनि। जॾहिं त 2 शागिर्दनि जी हालत जेका आहे गंभीर जो बि ॿुधाई पई। फौतनि में 2 भाइर जेके आहिनि उहे शामिल आहिनि। जॾहिं त कोट लालू में शहरनि ऐं ॿियनि सियासी समाजी अॻुवाननि जेको आहे शहर मुकमल तौर बंदि करे छत्रबंद हड़ताल कई वई आहे ऐं मौलवी मोहम्मद सूमर हुसैनी जी अॻुवाणी में जेको आहे उहो धरणो हुयो आहे। धरणे में मुज़ाहिरीन इंतज़ामिया खां घुर्ज कई आहे त अलमुर्ता वैन सर्विस जेका आहे हेवी ट्रैफिक आहे उहा जेका आहे बंदि करे ऐं जेको आहे ड्राइवर खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। जी ठीकु आहे ज़ुबैर, वॾी महिरबानी अव्हांजी हादसे बाबति अपडेट करण लाइ।